भले 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 मलियानो माय वो बा मलियानो माय कादे में छा थियो भले पेट में चूल पड़ गया थे पेट में सूर छो खैर ताए छा खादोई लाठो छका जका आना खादा मुन को पेट अडे वयो होंदे बार कोईड़ी शई खाई होंदे फरुती सरुती केतरो झलाए तो बार लूस ना ही कर केड़े टाइम बर्गर खाए तो केड़े टाइम समोसा खाए तो ये तेल वाली शयूं ना ये पेट के वड़दिन काथा सूरती एडो यार तू कसम दे वडो हवाली आई मालूम कोई मली वने ना तू वाली खपला कल मा जना बंदूक खलिया मा के माल यार डॉक्टर के वदिया पेट में चोल तो जो पूछा मानू आत्मा वन्या तो डॉक्टर दे थोड़े रेडी होते ना करना बर वन्या तो जब मिनट हक हक माया पानी वारो बाबो जेके पानी पियारा सफाई सफा हक हक हां पानी वारो बाबो माना जेके पानी पियारे सफाई सफा मन हर बीमारी खत्म वो मारे छोरे के खसी पेट में सूरा बस छड डॉक्टर के इनी बाबे के वठी वन्या तो हक हक बाबा साईं माने नंदड़े के पेट में सूरा बस 2 मिनट हलो पानी उनके पड़ी दो जे पेट जो सूर खत्म थी वने खत्म थी अंदो पेट जो सूर बाकी ही बाबो छाज लावे तो हलो साईं हलो उठो हलो साईं काडा हलो हेडो साईं भले भले मायाल मलियानो मा पो मालो पियो दियो भले अचो साईं अचो हां साईं पेट में सूर कर मरे तो सफा अचोरा एक के वची आयो यार डॉक्टर के वची आयो वो छोरा डॉक्टर की जरूरत ही ना है तो के बाबो मोगो आए हिंदी पढ़ाई ये समझ आए हर बीमारी के खत्म कर बाबा हाँ शक्ल में तो लूची लगे तो अरे बद फजील तो गिलाए हिंजो इलाज मां ना कंदो साईं यो बार तमा बस संजे अच्छी दाढ़ी करी तो छोरो मरे तो बस इलाज कयो बाइन करी तो छोरा ये न गलाई बाबन सा रोजी लिहाज करा तो तदे मां जो इलाज करा तो हां वारो कर पानी जो वटो भरेया हाजुर साईं हे साईं हे वठो बस एड़ो पानी पड़े दियो जे छोरे जी दर्द खत्म थी वने साईं बाबो पढ़ाई जाने ही कोन अच्छा बाबे जे वारन में करामता हां बाबे जी दाढ़ी में करामता अच्छा हैं बाबे जी मुच्छन में करामता सदको हेरे कर पानी जो वटो यो पुसाए दिया तो दिस ये दर्द न वेंदो अच्छा दाढ़ी पुसाए तो माना मुच्छा में वार पुसाए तो दर्द खत्म बिल्कुल सदको प्यारे हां हां हे वटड़े पी उठी टकर कर वट पी पीवन सजोई पीवन समूरो पी पानी तो दर्द खत्म थे हां करामत वारो बाबो सही बाबो मोगो दे खबर यार जाई खचम जे बाबो वडे खलामा चालवा छदे सुर सफाई जला कंजो कढी वे कंजो हने मन सफा सुर नाय खतम थी सदको हाने वारो कर मुखे नजरानो दे हां सही नजरानो खोर सही नजरानो दिया तो चला बा वडो हां बाबे के नजरानो दियो ए सजी कलामात डालिया मुछन में हां न सही हे वठो सही नजरानो चंगो भला ही मरीज ठीक थियो माखे वणणो आ ब्या मरीज दिसणा मां हला तो ठीक है सही ठीक है हां अबा हाय साईं के चाउ चले रात टिके हला टिके जी खिदमत कंदा छे हां साईं तो रात टिको तो जी खिदमत क्यों छोकरो अड़ी करे तो रात टिको ना बाबा मुखे बियो मरीज वन दिसणो आ साईं ये बाइन के दिसो ये न कयो तो रात टिको तो के सुबह 2000 खर्ची भी दींदुम हां साईं बस छोरे जी दिल के नाराज न क्यों रात टिको मेहरबानी की वे साईं वे साईं खिदमत कंजो हां खिदमत कंदा मानी खोल सदको बाबा सदको दे खबर साईं बी कई शय जी जरूरत है खिदमत ॾाढी थी वई तव्हां जी मां हाणे कुर्बाश लगो पिया माशाल्लाह माशाल्लाह टुको पानी जो पियारो हां पानी खणी आ लॉलीपॉप बाबे जे लाइ पानी खणी आ ए साईं पानी हां पियो साईं बाबो ॾिस कीअं आहे न हां मानी घाट का दे ले छो यार मानी घणी खाइयो या घटि खाधई घणी हां बाबो आहे न साईं ठीक आ माखे हाणे आराम करण दियो हां तो सुमदा साईं हां बस तव्हां रात सुमो हां पोइ सुबुह थींदी वरी जेको नाश्तो बाश्तो खणी ईंदा तव्हां जे लाइ ईअं न ठीकु आहे साईं सुभाणे हलवो हुजे हलवो हूंदो साईं सेवियूं हूंदियूं हर शइ हूंदी साईं
मुच्छा करे बार अरे जुल्म थियो कार थियो रे कार थियो के लायो छातो तू केरा दा हिते छो आयो हिते त असांजो बाबो पियो मोगो माओ बाबो मोगो ई ताया अच्छा मुझा वार कोई लाहे वियो मुझो मुच्छा करे यूं दाढ़ी करे वई यार इहो ज़ुल्म कई कयो कई या बद फजीलती कई बाबन सां मजाक थींदी आहे छा मां तो जी उताक ते रात रहियो हाँ, साईं। या सजी तो जी जिम्मेवारी आ वारो कर मां केस कंदो मां कई बाइन करो केस न के लॉलीपॉप वारो कर देता हेदे हे डेडल केला डेडर ना है बाबो मोगो आ तो के पेट में सूर पियो न रात इनके सुमायो थे तो जो पेट जो सूर खत्म के हिंजा वार दाढ़ी मुछले केर लायो केल बे लाए ये तो मां लाए लक्यू मां से कुत्ते जा पूछ तू छोला थियूं या लाने तो के खबर था इंजी डालिया मुछन में कलम आता हाँ। मां लाए लक्यू मां के टाइम देला पदेला लात जोदला जो पेट में चूल पईजी वने तो वो बाबे के काथे गोली जाचे पूछा है क्या पींदा छे ना हाँ। हाँ। 哎呦我的妈！